सिंधी लैंग्वेज इंटरनेशनल फाउंडेशन जी रचना कई वई आहे असांजी सिंधी ॿोलीअ खे अॻिते वधाइण लाइ, पर उहा तव्हां इन्फ्लुएंसर जी मदद खां सवाइ थियणु नामुमकिन आहे। असीं तव्हांखे वेनती था कयूं त तव्हीं पंहिंजी ॿोलीअ में पंहिंजे ॿोलीअ जे वाधारे लाइ हिकु नंढो रील हर महीने ठाहियो, जंहिं लाइ सिंधी संगत पारां तव्हांखे मिलंदो इंसेंटिव, जंहिंजे लाइ असां तव्हां लाइ ख़ासि हिकु स्कीम तयारु कई आहे ऐं उहा तव्हीं ॾिसी सघो था SLIfoundation.com ते। तव्हां असांजो साथ ॾियो त सिंधी ॿोली जो वाधारो तकिड़ो ऐं जल्द थींदो। इन जे लाइ यकदमि असांखे कॉन्टेक्ट कयो। हर महीने हिकु रील ठाहिणो आहे जंहिं लाइ तव्हांखे हर महीने इंसेंटिव ॾिनो वेंदो। त देरि न करियो, अॼु ई गॾिजो असां सां, अॼु ई ॻाल्हि ॿोल करियो, जीअं सिंधी ॿोली जो वाधारो असीं वधीक तकिड़ो करे सघूं। सिंधी ॿोली अमर रहे।